नाज़रीन दड़ो लगे कोटवाल मुंह बंद दरिया के एमएस बंद ते मौजूद आहियूं जिते हितां जे बासर ज़मीनदार कटराणी एमएस बंद के पंहिंजूं ज़मीनूं आबाद करे रहियो आहे। उन लाइ हितां जे आबादगारनि हितां जे ॻोठाणनि एहतिजाज कयो आहे। अचो त हिननि खां पुछूं था त हिननि जो छा चवणु। हीउ जेको बंदि कई हींअर हिननि कटायो आहे जेको हिन मां असांखे ख़तरो आहे, असांजी जानियुनि खे ख़तरो आहे। असां अॻु में बि जेको कल्ह बि असां प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं उन में बि असां चयो त बाबा 2010 में असां जेको पंहिंजो सभु कुझु विञायो पोइ नफ़ो नुक़सान त अलाह जे हथ में आहे, पर मतिलबु हीउ जेको हींअर हिननि कटायो आहे बंदि खे, हीउ त अखियुनि ॾिठो आहे असांजे लाइ। माना ईअं सम्झो त हीउ जेको असां लाइ वॾो मसइलो थी वेंदो। असांजा घर पासे में रुॻो असांजो कोन्हे को हीउ मसइलो, पर दड़े वारनि जो, भठोरे वारनि जो, सजावल वारनि जो, जाती वारनि जो, बदीन वारनि जो, ऐं असांजा बचा त हो बि असांजा बचा हे बि असां, पर ॻोठ हे बि ॿुॾंदा, शहर बि ॿुॾंदा, ऐं सभिनीनि जो नुक़सानु आहे। बाबा इहा असांखे हिन मां नुक़सानु आहे। हिन ॻोठ जेको आहे से असांजा वेझा आहिनि। हीउ जेको पाणी आहे सो असांखे तमामु तंग कंदो ऐं असांजी खटूं बि लुड़ी वेंदियूं। जाती चौक खां बि टपी वेंदासीं। हीअ महिरबानी करे हीउ हिन ते एक्शन खयो वञे। असांजी अपील आहे हुकूमत तरफ़ खां त हीअ महिरबानी करे बंदि कयो वञे। घर तबाह थी वेंदा, असीं इहो अर्ज़ु था करियूं त असांजा जल्द थिए। त 2010 जी ॿोॾि में बि हिते बि बंदि जेको टुटो हो उन में बि असांजो वॾो नुक़सानु थियो। हीउ मीर हथराज़ी कटण आयो आहे। हीउ त असांजा अखियुनि ॾिठा घर ॿुॾंदा। हीअ असांजा घर आहिनि। असीं ॿटिड़ियल माण्हू, असांजो मुस्तक़बिल ख़राबु थो थिए। महिरबानी करे असीं वज़ीर अला सिंध खां गुज़ारिश कंदासीं, महिरबानी करे असांखे इंसाफ़ मिले। घर ॿुॾींदा हलिया, असांखे इंसाफ़ खपे। कट जेका असां ग़रीबनि जा घर ॿुॾींदी। माता जे ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त 2010 जी ॿोॾि में बि असांजा वॾा नुक़सान थिया हुआ। हितां खां दरिया 1 किलोमीटर जे फ़ासिले ते आहे। हिननि जो चवणु आहे त हिन खे जेको कट हिकिड़ो बासर ज़मीनदार हणायो आहे एमएस बंद खे, उन बंद जे कट हणण जे करे हाणे जेकॾहिं पाणी जो तेज़ वेकिरो आयो त असांजा ॻोठ त ठहियो, पर हितां खां असां सां लॻे जेको बदीन ज़िलो आहे उते वॾो नुक़सानु पइजी वेंदो। हिननि जो चवणु आहे त हिन ते इंसाफ़ कयो वञे, असां सां ॿीहर असांजा ॻोठ ॿुॾण खां बचाया वञनि। कैमरामैन समीला मेमन सां गॾु हबीबुल्ला मेमन, टाइम न्यूज़ दड़ो।